अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला वला रफीक लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना वहबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुजूरना व नबीना व हुजूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलिय्युम मिनल ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम वबल्लग रसूलुहुन नबियुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला टेम तोड़वा जे साथ रीको तो इंशाअल्लाह दादा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद जमाल मुहम्मद कमाल मुहम्मद आमाल मुहम्मद अक़वाल मुहम्मद आमाल मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला जी हेड गरम दी थी तुम्हारी थदी दी थी नहीं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
तिलावत मोहम्मद, इबादत मोहम्मद, दियानत मोहम्मद, सियासत मोहम्मद, इमामत मोहम्मद, सदाकत मोहम्मद, अदालत मोहम्मद, सखावत मोहम्मद, शुजाअत मोहम्मद, तिलावत इबादत क़ियादत इमामत सियासत सदाकत अदालत सखावत शुजाअत मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद शरफैन मुहम्मद गुरबैन मुहम्मद तहतैन मुहम्मद रिजलैन मुहम्मद उहद हुनैन मुहम्मद हसन हुसैन मुहम्मद उहद बद्र मुहम्मद ज़ुहर असर मुहम्मद ईशा फज्र मुहम्मद लैलतुल क़द्र मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। उन धणीअ जे दरबार में दौलत धारूं धारे अणफुट खजाना खैर जा खाली न छॾे ख़तादार अणखुट खजाना खैर जा खाली न छॾे ख़तादार सिराज घुर बार बार पोइ बि मिणो न ॾींदो मौत में वलियन जे विलायत ते न करे नज़र वलियन जे विलायत ते न करे नज़र जे पेनू पार करे त करे थो सघे नवाब निवाए कंहिं जोगीअ खे समीतार करे त करे थो सघे हज़रत याकूब वारे नबी यूसुफ धार करे त करे थो सघे जे सिराज खे दुनिया मज इल्म अकुल ॾेई निर्वार करे त करे थो सघे कलमो पढ़ा त काफ़र थिया कलमो पढ़ा त काफ़र थिया घिरान इन घेर जाॾे राह रसूल जी ताॾे पायां न पेर कढा मन मां मेर त हासिल थिए हुज़ूर काह मां कमदु न थे तोड़े कुरीअ चाढ़े गर अक मां अंब न थे तोड़े फुटीअ झले फर पराओ पंहिंजो न थे तोड़े लुटे ॾेस घर पीर मां परवर न थे हुजे केॾो बि ताक़तवर भिट जो घोट लतीफ़ चए तोड़े हलियो वञे सिर पोइ बि साथ ॾिबो सच जो लॻे थो कम ई हलाइणो पवंदो काबिल सद एहतराम वाजिबुल एहतराम ऐं मुंहिंजा इंतहाई मोहतरम मुकर्रम अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो पदरो सिपारो सूरे बनी इसराइल जी हिकिड़ी आयत तव्हां दोस्तनि जी ख़िदमत आलिया में तिलावत कई आहे अल्लाह पाक जी दरदुआ आहे ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह जल जलालहू तव्हां असां समूरनि खे रब पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो भाइरो बुज़ुर्गो चूंकि टाइम मुख़्तसर आहे साईं जन वेठा आहिनि मुख़्तसर मुंहिंजी गुफ़्तगू थींदी इन्ही आयत खे पाक नबी इमामुल अंबिया आयतुल इज़्ज़त बि सॾियो आहे हदीस में बि इहो ईंदो आहे अवां उलमा खां ॿुधो आहे इन्ही आयत खे पाक नबी इमामुल अंबिया आयतुल इज़्ज़त बि सॾियो आहे ऐं हिकिड़ी कलामुल्लाह में आहे आयतुल कुर्सी ऐं हिकिड़ी आहे आयत करीमा अब मां अवां खां पुछां थो आयतुल कुर्सी खे आयतुल कुर्सी छाजे करे चयो वेंदो आहे जो इन्ही आयतुल कुर्सी जे अंदरि अल्लाह जे कुर्सी जो बयानु आहे हिकिड़ी आहे आयत करीमा ऐं हीअ आहे आयतुल इज़्ज़त जे उलमा तव्हांखे मिसाल ॾींदा त हिकिड़ो सादो मांजड़ो सूफ़ी वियो सैंडलनि जे दुकान ते 50 हुक ठाहे पर वणियोसि हिकु बि न ॻाल्हि सम्झो भाउ त पोइ सच ॿुधायो त दुकान वारे खे कावड़ ईंदी की न दुकान वारे रम्ज़ में चयो मुला हेॾा जूता ॾेखारिया थमाए हिकु बि न वणियो थी
वेतर मौलवी होशियारो माण्हू से थॾे ते धक ते पवंदो जेको साम्हूं पियो आहे मथो इहो त लाहे ॾे मौलवी साहिब खे पूरो आयो चए रक़म घणी आहे चए 2200 चए वठे थो 1000 या लाहियां जूतो अबा जहिड़ी हुनखे इज़त ॾिने त वरी पाण खे बि जहिड़ी करणी तहिड़ी जहिड़ी नियत तहिड़ी जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा घोटकी वारा वेतर होशियार त अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो हे कलामुल्लाह जी कचहरी आहे दीनी कचहरी आहे नबी संजो सहाबी आहे हज़रत उमर ॾाढिया तो सुभान अल्लाह चाहे बातिल जा नाड़ा ट्रोणे विधा वो उमर थी सुभान अल्लाह वो हजरत नबी से फरमाया उमर है तुझे बहादुरी जो चर्चो पूरी दुनिया में आ उमर भला कब्र में भी तुझे ढाई हलंदी ॾाढिया तो सुभान अल्लाह हजरत उमर सा केर मुखातबा नबी अलैहिस्सलाम हजरत उमर अर्ज़ कयो सोना कुर्बान वञा भला कुरान उमर सां कब्र में गॾु हूंदो नबी से फरमाया उमर जंहिंजी निस्बत जंहिंजो वास्तो जंहिंजो प्यार हिन क़ुरान सां हूंदो न उमर ते सां क़ुरान कब्र में गॾु हूंदो सोने उमर अर्ज़ कयो साईं कुर्बान वञा जे उमर क़ुरान उमर सां कब्र में गॾु आहे त उमर कब्र में बि शींहं जीअं गॾु पतो पियो त कलामुल्लाह में बहादुरी अॼु मां थोरो ॻाल्हाईंदुमि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जहिड़ी करणी तहिड़ी भरणी अल्लाह अकबर कबीरा जमा मुंड में अर्ज़ कयो पाक नबी इमाम लंबिया इनी आयत के आयत इज्जत की सजो आहे हिकड़ी कलाम अल्लाह जे अंदर आयत कुर्सी आहे आयतुल कुर्सी जो एॾो मक़ाम आहे पाक नबी इमाम लंबिया हज़रत मोहम्मद अरबी जा सहाबा सुना तुझे इज्जत को कुर्बान तुझे अज़मत को कुर्बान तुझे सिफ़त को कुर्बान तुझे इफ़्फ़त को कुर्बान तुझे जलाल को कुर्बान तुझे अमाल कामा कुर्बान वन्या पाक नबी इमाम अल-अंबिया हज़रत मोहम्मद अरबी जा सहाबा मुझे मोहम्मद को फरमाया साहबियो वा मोहम्मद अरबी तव्हां का सवाल पियो कयां सुना कुर्बान वन्या सही कहिड़ो सवाल आहे पाक नबी इमाम अल-अंबिया फरमायो ए मां मोहम्मद जा सहाबियो इन कलामुल्लाह मजा उम्दे में उम्दा आयत कही आहे पाक नबी इमाम अल-अंबिया रे सहाबा जवाब ॾिनो साईं कुर्बान वञो सही कलामुल्लाह मां उम्दा में उम्दा आयत आयतुल कुर्सी वारी आहे ॾाढा तको सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल-अंबिया ऐलान फरमायो ए मां मोहम्मद जा सहाबियो अॼु मां मोहम्मद के पक पइजी वई तव्हां कलामुल्लाह जा पूरा माहिर बणजी चुका हो ऐं पाक नबी इमाम अल-अंबिया जो फरमान आहे मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए आयतुल कुर्सी का जिन्नो ईअं फिरंदो आहे जे हवा हले त कंदो उॾरी वञे ॾाढा तको सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसिअ कुर्सियुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम सुभान अल्लाह ये पाक नबी इमाम अल-अंबिया जा सहाबा हुमा सहाबा दे मकाम पे ही चोदो आ तो सुभान अल्लाह देवबंद दा नारा जमीयत दा नारा हर जा सहाबा जमीयत दा नारा हर जा सहाबा वाह वाह सहाबा सोने नबी गुज़रा सहाबा वाह वाह सहाबा ॾाढा तको सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा इनी कलामुल्लाह जे अंदर हिकड़ी आयत करीमा उहा आयत करीमा कही आहे अल्लाह जो नबी आहे दादलो नबी आहे प्यारो नबी आहे हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मच्छी जे पेड़ जे अंदर तिन ऊंधाइन में पयो आहे अल्लाहु अकबर कबीरा जेकॾहिं अल्लाह जी मदद कंदो आहे अल्लाह हथ विझी कोन कढंदो आहे अल्लाह असबाब पैदा कंदो आहे अल्लाह जो नबी आहे हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम तिन ऊंधाइन में पयो आहे मच्छी जे पेड़ जी ऊंधाई आहे रात जी ऊंधाई आहे पानी जी ऊंधाई आहे अल्लाह जो नबी आहे मच्छी जे पेड़ जे अंदर आयत करीमा जी तिलावत कंदो पियो आहे फरमाए ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन सुभान अल्लाह अल्लाह पाक कलाम अल्लाह में फरमाईंदो पियो
ने मुझे नबी हजरत यूनुस पैगंबर ये आयत करीमा तिलावत करी अल्लाह ने फरमाया तो नचरीना हु मिनल गम सारा गम मेटे सजा मार दुख लाहे सजा मार डोडा लाहे सजा मार मुसीबत हटाए सजा मार अल्लाह पाक फरमा मुझे सुना तू दुनिया में ऐलान फरमा जेको अज भी आयत करीमा दी तिलावत करो फरमा कज़ालिका नुरजिल मुमिनीन अज भी जेको आयत करीमा दी तिलावत करो पढ़ो अल्लाह पाक फरमाइंदो पियो ये दुख दो लाला है सदीनो माल अल्लाह अकबर कबीरा जमा मुंडम अर्ज कयो जड़ी कड़ी तड़ी भणी वक्त जो आलम आबिदा साहिदा साकरा हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह जेको बादशाह सुल्तान नूरुद्दीन संगी जे वक्त जो आलम जे सायो रोज़ो जोड़ायो हो यो उनी बादशाह जोड़ायो जो वजू तई तावीर थे ना ध्यान दो सुभान अल्लाह हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो पियो सुल्तान नूरुद्दीन संगी बादशाह सा गडो बेड़े ते सफर कंदो पियो असा जे बेड़े का अगो हिकड़ो ॿियो बेड़ो हलंदो पियो बेड़ो त नंढो आहे पर बनो जवान बेड़े में सवार हा अल्लाह अकबर कबीरा हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो पियो जे पानी जे विच सीर में बेड़ो आयो बेड़ो गलती थी वियो भई दो जवान बुॾंदा पिया हा हिकड़ो कपर जे वेझो पियो यो कपड़ा को परे पे बोले अल्लाह अकबर कबीरा शेख सादी को फरमाए बादशाह ऐलान फरमायो ओ कपड़े में पीने वालो टोबो जे गोजन बिनी के बचाइंदो हिक जे एवल में 500 दीनार इनाम ॾींदो बादशाह एड़ा हजनी बाबा या सावरो चूत जी वेठो आ एरे भी कौन था वनो हां सही एरे भी कौन था वनो हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाई दो तो पानी में लही आयो जेको वेझो बुडे दो उनी के सड़े सड़े जेको परे पे बुडे उनी के कढना वयो अल्लाह अकबर कबीरा जेको परे बुडे दो उनी के त कढी आयो के सीधे हे वेझे बनवारो मरियो शेख सादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए बादशाह पूछा गई बाकी मसले जो जवाब दे न जो हल का कढ कैसे केड़ो हल कढा जे वेझो बुडे दो इनी के सड़े करे वनी परे के कढी आए कैसे जेको वेझो बुडो पियो यो पुलिस जो मानो इन नाहक में बाकी लठियूं हयूं इन जो भी ज़मानो याद हो पर हो वो शख्स हो रस्ते ते वञा पियो अल्लाह जे नाले ते इनी मलोला ॾिना हुन जो भी वक्त याद हो इन जो भी वक्त याद हो हुन जी चङाई हिन जी मदाई हुन के बदलो भलो ॾिनो हिन के बुराई जो बदलो भलो ॾिनो शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो पियो इनी टाइम ते मांगे अल्लाह जे कलामुल्लाह जी ही आयत याद आई इन अहसनतुम लिअनफुसिकुम भलाई जो बदलो भलो अल्लाह अकबर कबीरा सुल्तान नूरुद्दीन संगी रहमतुल्लाह अलैह वो बादशाह से गुजरिया जेको 1000 मर्तबा मोहम्मद अरबी के सलात पढ़ी पोइ सुम्हंदो ये गाल मचो क्या मदरसा न हो जने कलामुल्लाह न हो जे अल्लाह अकबर कबीरा कलामुल्लाह भी रहंदो कुरान वाला भी रहंदा मां में चोदो रहंदो साईं मोहम्मद कुरान कबीर रहमतुल्लाह अलैह बयान में फरमाईंदा दर्स में फरमाईंदा जैसी ने उलमा के बंदो बच्चो जमीन पे जिंदा तो बादल के घोड़ा जमीन पे नदीदा को मां बाप में चोदो रहंदो है दोस्त के पतो ही ना है हजरत अम्मा फातिमा जी कब्र का थे जन्नतुल बकिया के अंदर तो के उलमा जो मकाम समझाया रब्बे मोहम्मद जो कसम अल्लाह तबारक व तआला उलमा जो चेहरे में एड़ो रोब रखो आ जो बादल के जरूरत ही न थी दिया तो उलमा जो सामो राजा तो सुभान अल्लाह हजरत अम्मा फातिमा जी कब्र का थे जन्नतुल बकिया के अंदर हजरत अम्मा फातिमा के कब्र में जे जवान जी कब्र मतलब सकरिया जो बंदिया जे 18 साल मोहम्मद मदीने ने पढ़ायो हजरत अम्मा हलीमा जी कब्र का थे जन्नतुल बकिया के अंदर हजरत अम्मा हलीमा के कब्र में जे जवान जी कब्र वरना खलील अमन सहारनपुरी जो बंदिया हजरत अल्लाह हजरत जुबैर जे कब्र में पेरन में जी कब्र तो के पतो ही ना वरना मुसफर से काबिल भी जो बंदिया हजरत उस्मान सिंदूर है कदम में जी कब्र वरना बदर आलम जो बंदिया जो काबे जो इमाम जो बंदिया जे जो बादल जे अख में कंदा टुबे विधाती फजल रहमान जो बंदिया ये उलमा जो मकाम इने भी कोई होना सुल्तान नूरुद्दीन संगी रहमतुल्लाह अलैह सुतो पेवा 700 मरतबा मोहम्मद अरबी के सलात पढ़ी तो निंद वथी 700 मरतबा 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 700 मरतब
एड़े नबी जी गुलामी कर बई जहान बंदी अल्लाह माजूसी पंहिंजे किताब में लिखो आहे पंहिंजो किरदार अहिड़ो बणा जो दुनिया ॾिसी तुंहिंजी तारीफ़ न करे मोहम्मद जी तारीफ़ करे अल्लाह अकबर कबीरा आख़िरी ॻाल्हि पियो कयूं वञा हिंदुस्तान में हिकिड़ो इलाइक़ो आहे कांधला पंहिंजो नालो आहे प्लाट खे छेड़ो थी वियो मुस्लमान चवनि पिया प्लाट असांजो आहे हिंदू चवनि पिया न प्लाट असांजो आहे कोर्ट में मसइलो पुछो हिकिड़े पासे हेॾो कतला रहा हेॾो नबीअ जा यार रहा हेॾो कतला रहा हेॾो सचा रहा हेॾो खता रहा हेॾो वफ़ादार रहा हेॾो सालिम रहा हेॾो आलिम रहा जंहिंजो ईसाई आहे हिंदुनि खे चवंदो पियो आहे अहिड़ी तरतीब बनायो जो मसइलो हिते जो हिते हल थी वञे अल्लाह अकबर कबीरा हिंदुनि डिमांड रखी कि असां मुस्लमाननि जो आलिम आहे मौलाना इलाही बसि कादिलवी सुभाणे सां ॻाल्हि करे जे प्लाट हिंदुनि जो आहे त ॾिनोसीं जे मुस्लमाननि जेकॾहिं हिंदुनि जो आहे त मिले जे मुस्लमाननि जो आहे त ॾिनोसीं जंहिंजो चवंदो पियो यार अजीब क़िस्म जा माण्हू हे मोहम्मद अरबी जो उम्मत जो आलिम आहे मुस्लमाननि जे हक़ सपोर्ट में फ़ैसिलो ॾींदो जंहिंसां दुश्मन ज़रूर आहे पर कूड़ न ॻाल्हाईंदो आहे पर कूड़ न ॻाल्हाईंदो आहे रब मोहम्मद जो कसम आहे अल्लाह पाक तव्हां असांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे जेके जानवरनि ढोरनि खे सुञातो आहे तव्हां आलिमनि खां ॿुधो हूंदो हिकिड़ो उठ आहे पाक नबी इमाम अंबिया ॾे भॼंदो ईंदो पियो आहे मुंहिंजे मोहम्मद जो सहाबी आहे असां क़ुर्बान वञा साईं उठ तव्हांखे तकलीफ़ न ॾे मुंहिंजो मोहम्मद जो फरमाए ख़बर आहे न उठ मोहम्मद सुञातो आहे चरियो न आहे ओके अल्लाह वाले ही चयो खिदमत मीर मोहम्मद जी में खिदमत मीर मोहम्मद जी में खिदमत मीर मोहम्मद जी में दाह खणी उठ आयो आ सूर निदर्दन ॾाढो सतायो आ सूर निदर्दन ॾाढो सतायो आ खिदमत मीर मोहम्मद जी में खिदमत मीर मोहम्मद जी में आया निधन को बारे खड़ा किया न सावल कण सिकायो खड़ी कुछ आयो राजा तक सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा वरना इलाही मुस्कान दिली रहमतुल्लाह अलैहि कोरट जे कटड़ में बीठो आ मुसलमान कंजू खणी आया हार खणी आया के चवण वाले तो से मामलो केड़ो आ जे मोहम्मद अरबी जो उम्मत जो आलम आ मुसलमानन जे हक में फैसलो ॾींदो सपोर्ट में फैसलो ॾींदो जदी नज़र आ मुसलमानन जी नज़र आ दुनिया परेशान आ फैसलो केड़ो थींदो अल्लाह अकबर कबीरा जद ॾिसंदो पियो आ वरना इलाही मुस्कान दिली फरमायो साजे करे इब्रत वाली नज़र सां ॾिसे थो जे कीअं ॾिसां अॼु सचे हक़ जो अॼु सचे कूड़ जो ढेरो आहे अॼु सच जो मैदान आहे अल्लाह अकबर कबीरा वरना कादली फरमायो ख़बर आहे न जे नबी मोहम्मद अरबी जी मां गुलामी कई आहे त उनजे शरीयत में कूड़ हणणु जाइज़ आहे हक ॻाल्हाया जिसे हक ॻाल्हा जे सच ॻाल्हाया जिसे सच ॻाल्हा जिसे जे प्लाट छड़ो आहे इहो प्लाट मुस्लमान जो न आहे पर हिंदुनि जो प्लाट आहे कॾहिं किरी पयूं हार किरी विया सारा मुस्लमान करो जी नाराज़ थी विया पर ऐलान फरमायो दुनिया नाराज़ थी वञे त वञे पर रब खे नाराज़ कोन कंदो हक इहो आहे हे जेको प्लाट आहे मुस्लमाननि जो प्लाट न आहे पर हिंदुनि जो प्लाट आहे छो ईसाई आहे अकिरो सारो पाणी वही आयो हिंदुनि खे चवंदो पिया हिंदू कैसे तो मुसलमान हराया पर मोहम्मद जो इस्लाम खटियो मोहम्मद अरबी जो इस्लाम खटियो पंहिंजो किरदार अहिड़ो बणा जो दुनिया ॾिसी तुंहिंजी तारीफ़ न करे कंहिंजी तारीफ़ करे जो मोहम्मद अरबी जी तारीफ़ करे उमा सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी वारो वाक़ियो अठ में थो कचा आख़िरी ॻाल्हि पाक नबी इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त घर वारा सां भलो हलण बि सदको आहे कुछ जोड़े लाड़ में फिर हाने के तो टाइम थोड़ो नबी अलैहिस्सलाम फरमाया तो घर में भलो हलण भी एक जादे मां के बाय तो हमरा जे मौलवी साहब माना तू चवे तो हुचो माइन जे मोचड़न में हां सही एड़ी गाल ना है आज एड़ी गाल ना है आखिरी गाल पाक नबी इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे मकाम ता कुर्बान वन्या उलमा जे मौजूदगी में गाल पे कया पाक नबी इमाम अल-अंबिया असर जी नमाज पढ़ी करे अक्सर इयो थे पांजे घर वारन खे दी ऐं असां अलाह बनारे सुबुह जो मोह ही वञी होटल ते ढोईंदासीं अड़े छो कि यार घर वारी चाहे मज़ो न थींदी घोर वञा तुंहिंजे केकनि तां हा साईं घर वारनि खे पोइ पापा मिलिया अलाए न मिलिया हिन जो त पेट भरियो न सच त ॿुधायो पाक नबी इमाम अल-अंबिया मोहम्मद अरबी असर जी नमाज़ पढ़ी करे घर आया सारियूं घर वारियूं मोहम्मद अरबी जूं गॾिजी आयूं का खीर खणी आई का पाणी खणी आई का सतू खणी आई आख़िर में आई मुंहिंजे मोहम्मद करीम जे रूह जी राणी आयशा
ध्यान दो सुभान अल्लाह चेहरे ते मायूसी जो आलम यार यार जी अदा के समझदो साहब का मोहम्मद समझदो ये तो पाक नबी इमामुल अंबिया दो घरानो जे तमा सा जनाओ मुंह सी मिठाई भरबिया पाक नबी इमामुल अंबिया समझिया मुझे मोहम्मद को फरमाया आशा तुझे चेहरे ते मायूसी जो आलम जो मां मोहम्मद जी दिल तुझे घर के अंगन में मां मोहम्मद करीम सा ढोल त लगा भजन में तू थी मारे या मां मोहम्मद को मारे अॼु जेकॾहिं को ॻाल्हि असां बल्लो हणंदो माण्हू चवंदा माई त हाणे वती ते पर निभागो ठिप घरऊं निकिरे ई कोन थो सफ़ा मारियल आहे न जेकॾहिं सही न हलंदो अदा पराई न्याणी वती ते न ॾे न वठे ज़िंदगी तबाह वञे त काॾे वञे पाक नबी इमामुल अंबिया तुझे मकाम ता कुर्बान वन्या हज़रत अम्मा आशा मुर्गी भई अम्मा आशा अर्ज़ को साईं कुर्बान वन्या तव्हां सही को मां तव्हां को नौजवान आया तव्हां के भजन में मारे पर हज़रत अम्मा आशा के पतो ही ना है ताकत नबूवत केर को मोहम्मद के मारे हज़रत अम्मा आशा अर्ज़ को साईं कुर्बान वन्या पर अच्छे मैदान थी वने हज़रत अम्मा आशा पाक नबी इमामुल अंबिया सा तो थी लगाए पर अम्मा आशा मोहम्मद करीम का घणो करे निकली वई पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशा के चेहरे ते निहारे करे मुर्गिया अम्मा आशा खिलंदी पईया मुर्कंदी पईया मुझो मोहम्मद को फरमाया आशा हाने तो ॾाढो मुर्कंदी पईया सोना कीअं न मुर्गा मां तव्हां के अर्ज़ कयो मां तव्हां के भजन में मारे ईंदुमि मुझो मोहम्मद को फरमाया आशा मोहम्मद के हारण तुझे बस जी ॻाल्हि न आहे मां ॼाणी वाणी मोहम्मद पाण पोते बीठो आहियां तव्हांजा आशा टुटी वञे आशा मारे वञे आशा अॻिते त्रास थी वञे मुर्गे त मोहम्मद ठरी पए मना खुश तो भाई बारों मिलाज अपना ही लाज आज कर हर तरीको मोहम्मद अरबी के तरीके दे बराल जी को मां चयो तो हम तो अल्लाह अमल जी तौफीक अता फरमाए तो टेम जीवा संग वेठा है जेको मां चयो तो